सिंध जे खाना बदोश कबीलन मां गवारिया उहो कबीलो आहे जंहिंजे हसब नसब ते तहक़ीक़ न थी सघी आहे। सिंध में बज़ाहिर हिननि माण्हुनि जो तारुफ़ इहो ई रहियो आहे त ही माण्हू मञार के धंधे सां लाॻापियल रहिया आहिनि। संदन औरतूं खारा मथे ते खणी घर घर वञी इहो मञार को सामान औरतुनि खे विकिणंदियूं आहिनि। जॾहिं त संदन मर्द कमकार कोन कनि, हू औरतुनि जी कमाईअ ते पलजनि था। चवनि था त हिननि माण्हुनि जो बुनियादी धंधो घोरप रहियो आहे। घर घर वञी सामान विकिणण जे करे हू घोरड़िया सॾिबा हुआ ऐं पोइ इहो लफ़्ज़ बदिलजी गवारिया बणिजी वियो, जेको हाणे संदन ज़ात ऐं क़बीले जी सुञाणप बणियल आहे। धंधो असांजो इहो मञारी, असां ॾाॾा खां वठी इहे बणिया सुई बणिया इहो अॻे असां ॾाढो कंदा हूंदा इहो कंदा हुआ। हाणे त ठीकु कर ॿिया हाणे त कई धंधा थी विया आहिनि, पर असांजो अॻे ॾाढो इहो हुयो। अॻे ईअं हूंदो त माना पुराणो ज़मानो हूंदो ऐं एतिरो तासुबबाज़ी कोन हूंदी हुई, त माना को बि माना जेको हींअर जेको परदे वारो सिस्टम आहे ईअं कोन हूंदो हो। मर्द बि कमाईंदा हुआ, औरतूं बि कमाईंदियूं हुयूं। असांजो जेको माना पहिरीं जेको सिस्टम हूंदो हो, कंघी जेको काठियुनि मां कंघी ठाहींदा हुआ, उहो कंघियूं ठाहे उहो विकिणंदा हुआसीं ॿाराड़ी में। उन सां गॾु कोप मगा मनियारी सामान बि पोइ आयो, क्रीम पाउडर बि पोइ उन खां पहिरीं जेके इहे जेके आहिनि इहे असांजा वॾा जेके धंधा, उन मां गॾु औरतूं मर्द गॾु सामान खणी वेंदा हुआ, औरतूं वरी घरनि में वञी ॾींदियूं हुयूं। त वरी शाम जे टाइम ते वरी गॾिजी वापसि अची वेंदा, वरी गॾनि ते सामान खणी वरी ॿिए शहर हलिया वेंदा, ॻोठु हिकिड़ो ॻोठु ॿिए ॻोठु, अहिड़े तरीक़े सां इहो असांजो वाणिज्य वापारु हूंदो हो। सिंध में गवारिया केतिरे तादाद में मौजूदु आहिनि, तंहिंजो हतमी काथो लॻाइण त मुश्किल आहे, जो इन हवाले सां संदन आदमशुमारी थियल कोन्हे। पर हिकु अभ्यास मां इहा ॻाल्हि ज़रूरु मालूम थिए थी त ही माण्हू सिंध जे कुझु इलाइक़नि में घटि तादाद में मौजूदु आहिनि। सॼे मुल्क में आहिनि, पाकिस्तान सॼे में वेठा आहिनि ग्वारिया, को किथे 2 घर, किथे 3, किथे 4, किथे 5, किथे 6, 8, 10 घर मूं वटि बि वेठा आहिनि हिते। जिन इलाइक़नि में ही माण्हू आबाद थिया आहिनि उते संदन किर्त घोरप ई रही आहे। घोरप में बि संदन ख़ुसूसियत मञार के सामान जी ख़रीदो फ़रोख़्त रही आहे। ही माण्हू अॻे औरताणे सामान सां गॾु चीनी ऐं शीशे जा थांव बि ख़रीद करे विकिरो कंदा हुआ, पोइ जिस्त जो सामान विकिरो करणु शुरू कयाऊं। हाणे स्टील जे सामान जो रिवाजु आहे त हू इहे थांव बि विकिरो कनि। हाँ मां हिन जा ॻाल्हि जल्दी कर, असांखे एतिरो टाइम न आहे, असां परे जा परदेसी आहियूं। मां ही तव्हांखे ॾेई छॾियां 15,000 में, बसि तव्हां सां इलाही रियात कंदा। पोइ तव्हां ॿुधायो, भला ॿुधायो, तव्हां बि पंहिंजी रियात जी ॻाल्हि ॿुधायो न थी। 4,000 हा मां हाणे ॾिसे माण्हू हिकिड़ी किताब में ॻाल्हि आख़िर कंदो आहे। 5,000 आख़िरी थी ॿुधायूं। हिन जा 10 करो, 12,000 ॿई किथे मिले, 12,000 ॿिन्हिनि जा 15 करो, भला बसि रियात मां आख़िरी वठण वारी ॻाल्हि कर। आख़िरी आहे वठण वारी ॻाल्हि इहा ई आहे, घटि करे ॾेई वेंदा, रियात करे वठो। अॼु त ईअं थां कोन खपे, अची अधी भली जो मूं ॾिठो आहे, बचा वञो अहिड़ी को सोणी भली जे पंहिंजे रोज़ी करे अचे बचनि जे लाइ। अलाह साईं तोखे बि सुखी रखंदो, भला खणी आ, असां ॿोणी करा वञूं, परे जा आहियूं, एतिरो टाइम न आहे। मां बाराड़ी वारा वठनी था, बाराड़ी वारा इहो था वठनि, सारा गरीब आहिनि बाराड़ी वारा। कोप, किटलियूं, वटियूं, प्याला, डूंगा, किचन, डिनर, थालियूं, अटे जा थाल, थां धोइण जी। उनमें मणियाण की चूड़ियूं आहिनि, कंगा, फणी, वरी स्टील जो सामान बि आहे गॾु, सभु मिक्स में सामान। अॻे त हूंदो इहे छला हूंदा ऐं सुयूं हूंदियूं ऐं कांटा जेके टंगण वारा इहे हूंदा हुआ ऐं चूड़ियूं हूंदियूं। पोइ हिकिड़ो हूंदो हो सनलो हिकिड़ो खोखो, हुन में खणी ईंदा। अॻे अहिड़ो दौर बि कोन हो, पोइ हुते उहे 150 रुपया बि वॾी ॻाल्हि हूंदी, माना हुते अची विया 10 रुपया 20 रुपया, पुराणे दौर जी ॻाल्हि साम्हूं। बहराड़ीअ में रहंदड़ गवारिया औरतूं अॼु बि खारे बदिरां हड़ में सामान ॿधी घरां निकिरी पवनि थियूं ऐं सॼो ॾींहुं घोरप करे शाम धारे मागनि ॾे मोटनि थियूं।
था वठो भेण था। शहरनि में रहंदड़ गवारिया औरतूं वरी बाज़ारुनि में वञी बाक़ाइदे रोडनि ते ठिया लॻाए इहो सामान विकिरो कंदे नज़र अचनि थियूं। सामान विकिणूं, चूड़ी, पाउडर, क्रीम, कपिड़ो, इहो जो मीरपुर में वेठो आहे न चौंक ते इहो खुमचा लॻाए इहो गुआरिणियूं आहिनि असांजूं। ॿिया मथे ते जेको खणी हलंदियूं आहिनि लारियुनि में इहो कारियाणियूं आहिनि। छॿा खणी हलंदियूं आहे न घटि घटियुनि में इहो आहे कारियाणियूं। अॻे लो कुटंदियूं हुयूं, हाणे लो जो कमु थिए कोन थो, पोइ असां वारो धंधो थियूं करनि। कराची जे इम्प्रेस मार्केट आॾो अॼु बि इहे औरतूं इहो सामान विकिणंदे नज़र ईंदियूं। सिंध जे शहरनि ऐं सुधरियल इलाइक़नि में रहंदड़ गवारिया पाण खे ठाकुर सॾाइनि था, जॾहिं त ॿाहिराड़ियुनि में रहंदड़ हिन कबीले खे अॼु बि गवारियो करे सॾीनि था। ठकुर आहियूं जाट अॻे सॾंदा हुआ असांजा, हींअर ई ग्वारिया हींअर था सॾनि इंडिया में। असांजा उते चवंदा आहिनि ठकुर ठाकर इहे सॾाइनि था त असांजा ग्वारिया बणजारा क़ौम किथे वरी ग्वारियुनि में कोन था सम्झनि नई नस्ल जा त इहे ग्वारिया छा थींदा आहिनि। इन खां करे भई ठकर आहियूं इन हिसाब खां सॾिबा आहिनि साॻी बणजारा असली क़ौम ग्वारिया बणजारा आहिनि। माण्हू ॿुधाइनि था त हू असुल में हिंदुस्तान जा रहवासी आहिनि। विरहाङे खां अॻु संदन अच वञ पई रहंदी हुई, इन करे पक सां नथो चई सघिजे त ही माण्हू बुनियादी तौर ते कहिड़े इलाइक़े जा हुआ ऐं किथां खां पोइ हिननि ॿियनि इलाइक़नि में पखिड़िजणु शुरू कयो। अॼुकल्ह त संदन ॾस पतो सिंध खां सवाइ भारत जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बि मिले थो। हिकु अण तस्दीक थियल रिवायत इहा बि आहे त गवारिया राजा रंजीत सिंह जी फ़ौज जा सिपाही हुआ। पोइ ही माण्हू सिपाहगरी छॾे कारोबार जे किर्त सां कीअं वञी लॻा तंहिंजो जवाबु तारीख़ जे किताबनि में नथो मिले। ही माण्हू पंहिंजी ज़बानी इहा दावा कनि था त संदन नसुल राजपूत कबीले जो आहे ऐं उतां खां पोइ ई संदन मुख़्तलिफ़ शाखूं या नुखूं फुटी निकितियूं आहिनि। असली राजपूत ये मथुरा नगर जा असली उतां निकिता आहिनि। मथुरा नगर जिते कान जी कृष्ण भॻवानु रहंदो हो उन ॻोठ जा आहिनि। असुल असां जेके वॾा आहिनि उहे आहिनि इंडिया जा। इंडिया में को इलाही इलाइक़ा आहिनि, को जोधपुर जो आहे, को किथे जो आहे, को किथे जो आहे। हाणे जेके असां जेके हिते जेके पोड़ा जेतिरा आहिनि इहे सभु हिननि जी पैदाइश हिते जी आहे, पाकिस्तान। गवारिया मजमूई तौर ते 36 मुख़्तलिफ़ नुखुनि में विरहायल आहिनि। इन्हनि मां जेकी नुखूं खेनि यादि पवनि थियूं तिन में बाऊत, भाई, बंभाण, मछाड़, किचराणी, रतवाण, पूनाण, भूकिया, कुर्रा, धर्मसूत, बजवाण ऐं ॿियूं शामिल आहिनि। इन्हनि ज़ातियुनि खे ई माण्हू गवार करे सॾीनि था। हर कंहिंजी जात अलॻि अलॻि आहे। हाणे बाण थिया, मुछाड़ थिया, धर्मसूत थिया, कचराणी थिया ऐं कुर्रा थिया, इहे कंहिं जातूं आहिनि। असांजा पहाड़ा आहिनि, हिकिड़ो मुछाड़ आहे, इहो असांजो हिकिड़ो आहे ज़ात। धर्मसोद आहे, इहा बि ज़ात आहे। कुताण आहे, इहा बि ज़ात आहे। ऐं हिकिड़ा भूकिया आहिनि, इहा बि ज़ात आहे। वेड़ावत बि ज़ात आहे, कचराणी बि ज़ात आहे, पुनाण बि ज़ात आहे। ऐं हिकिड़ा लावड़िया उहा बि ज़ात आहे। ऐं कुताण इहा बि ज़ात आहे, रतवाण इहा बि ज़ात आहे। गवारियुनि जे मरणे परणे, ईद बरात, ख़ुशी तोड़े ग़म जो रस्मूं ज़रे घटि उहे साॻियूं ई आहिनि जेकी हिंदू धर्म जे ॿियनि ज़ातियुनि में हुजनि थियूं। ही माण्हू साॻी नुख या शाख में रिश्तो न कनि। नानाण के नुख में बि संदन शादी कान थींदी आहे।
अक्सर करे संदन संग बदीअ ते थियनि था। कॾहिं कॾहिं हू पैसनि जी ॾेती लेतीअ ते बि संग कंदा आहिनि। असां में बदो बि आहे, बदे ते ॾींदा वेंदा आहियूं ऐं जंहिंखे अलावा ख़ाली बि वठंदा आहियूं पैसनि। असां में उहो इहो सिस्टम आहे कोन लख या 2 लख न, जेको 20,000 16,000 15,000 पंहिंजो पाण न असां ॿी जात में कंदा आहियूं। हाणे असीं पाण आहियूं त असां धर्मशास्त्र में शादी करे सघूं था, कुर्र में शादी करे सघूं था, बाक़ी कचराणी में करे सघूं था, बाक़ी पंहिंजो पाण न। असीं हाणे हिन ॻोठ में वेठा आहियूं, ॿार आहियूं, असां पाण में कयूं कोन, असां ॿिए धारे खे ॾींदा आहियूं, ॾींदा आहियूं हुननि खे वरितायूं कयूं। हाणे असांजा 3 नुख गॾिजनि था, हिकिड़ो कुताण, हिकिड़ो मुछाड़, हिकिड़ो कचराणी। हिन में असांजी 2 जातियुनि में असांजी कोन्ह थींदी। हाणे को भूकियो आहे, धर्मसोद आहे, या पूनाण आहे, रतवाण आहे, हुन में असां शादी कंदासीं। बाक़ी असांजे नुख में जेको बि आयो हुन खां असां ॾे संग न ॾींदासीं न वठंदासीं। गवारिया अॻे ॿारनि जी शादी नंढे हूंदे ई कराए छॾींदा हुआ। इन महिल खे हू कची शादी करे छॾींदा हुआ। पोइ जॾहिं संदन ॿार लाइक़ थींदा हुआ त उन्हनि जी नखेटी कंदा हुआ, जंहिंखे हाणे रुख़सती चयो वञे थो। मंझंदि इहो रिवाज हाणे बि आहे। हाणे हू नंढनि ॿारनि बदिरां टाबर यानी कुझु वॾनि ॿारनि जी शादी कनि था। असां जेके वॾा हूंदा हुआ उहो इन करे वेंदा त जीअं मिसाल जी ॻाल्हि छोकिरी वॾी थिए थी, लाइक़ थिए थी, त उनजो वालिद साहिबु आहे उहो उनखे नथो ॾियणु चाहे। हिकिड़ो ग़रीब आहे, हिकिड़ो अमीर आहे, केॾी महिल पैसो वधीक थी थो वञे, केॾी महिल कंहिं वटि कोन हूंदो आहे। पोइ नंढे हूंदे फेरा थियण जो मक़सदु इहो हूंदो आहे त वॾे हुजे पोइ हू कहिड़े बि हालात में हुजनि उनखे उहा छोकिरी ॾियणी आहे। इन करे फेरा थी वेंदा आहिनि, पोइ रुख़सती जॾहिं बालिग़ थींदा आहिनि ॿार, पोइ नंढनि जी शादी करे छॾींदा आहियूं। पहिरीं मंगणो कंदा आहियूं, मंगणो करण खां पोइ निकाह थी विया, निकाह थी विया असांजा पका, ज़ुबान ते पोइ छोकिरी लाइक़ थींदी पोइ उहो ॾेई छॾींदा। उनखे वरी ओरते परते कोन कंदा आहिनि, वरी ॿिए खे कोन ॾींदा आहिनि, न को निकाह टोड़ाईंदा, ज़ुबान ते पाबंद थींदा आहिनि। कची शादी करण महिल हू कुझु रस्मूं अदा करे छॾीनि, जंहिंमें मेहंदी ऐं फेरनि जी रस्म बि शामिलु हुजे थी। इन रस्म में हू मिटनि माइटनि ऐं दोस्तनि अज़ीज़नि खे कोठ ॾींदा आहिनि। हर मर्द महिमान खे अलॻि अलॻि खट आछीन खटूं हिकु जहिड़ी कतार सां लॻाइनि था। नंढी वॾी या हेठि मथे खट हुजण सबबि संदन महिमान कावड़जी पवंदा आहिनि। जेतिरा महिमान हूंदा आहिनि 100 महिमान त 100 खटूं, जे 200 महिमान 200 खटूं, पर खट खां लॻल हूंदी आहे। जे छोटी खट हूंदी आहे, भर में डिघी खट न हूंदी त वेंदो कोन। हिकिड़े महिमान खे खट न मिले त महिमान वेंदा कोन, सभु ईंदा हलिया, समूरे खटूं मिलंदा आहिनि, ॾींदा आहिनि। इहो त असांजी पुराणी रीत आहे। अॻे शादी कंदा हुआ त ईंदा हुआ 7-7 ॾींहं रहंदा हुआ, त माण्हू थोरा हूंदा हुआ, पोइ 5-6 खटूं ॾींदा हुआ, थी वियो 5-7 ॾींहं रहिजी विया। हाणे अवां वधी वई त पोइ हाणे बि जेको पहुची सघनि, जेतियूं 10 खटूं हुजनि 20 खटूं हुजनि, वॾनि खे ॾेई छॾींदा आहिनि। संदन इन रस्म में जानवर बि कुठावींदा आहिनि, जेकी हू कंहिं मुस्लमान खां कोहराईंदा आहिनि। राति जो महिमाननि खे शराब बि आछीन। ख़ुशीअ जी इन रस्म में शरीक थींदड़ महिमान खेनि पैसनि जा हार ॾींदा आहिनि। उन महिल गवारियुनि जो औरतूं बि ख़ुशी कंदे पंहिंजा गीच ॻाईंदियूं आहिनि। हूअं त संदन औरतूं सॼो ॾींहुं ॿाहिरि घुमंदियूं फिरंदियूं रहंदियूं आहिनि, पर जॾहिं संदन रस्मुनि या गीचनि खे रिकॉर्ड करण जी कोशिशि कबी त हू इन अमल ते नाराज़गीअ जो इज़हार कंदियूं आहिनि। शादी में ही ग़रीब माण्हू आहिनि, जेको ग़रीब माण्हू हाल आहे सो सभु कंदा आहिनि। ही छेला कोंदा आहिनि छोकिरे जी शादी में, ऐं बिल्कुलु गियो निबार वठी ईंदा, उन में चाढ़े, उन में जे मानी जेका आहे गियो में तरे ॾींदा आहिनि, गोश्त भाॼी सभु उन में बग़ैर खाईंदा आहिनि, चांवर ठाहींदा आहिनि। बाक़ी न्याणी जी भाॼी उन में सब्जी भाॼी में छेलो कोन कोंदा आहिनि। 3 ॾींहं वञा विहारींदासीं, पोइ चोरी चाढ़े, पोइ हुनजा माना लाॾे जे घोट जा न पला ॿधी, पोइ ॿार खणी वेंदा, जन हूंदी उते, हुतां वरी वापसि खणी ईंदासीं। ॾाज में हर शइ ॾियूं था, टीवी थियो, खट थी, पखो थियो, माना हर शइ ॾियूं था, जेको पुॼी सघे माउ पीउ जे घर में। हर 20 वॻा, 40 वॻा, 30 वॻा, खटूं, टीवियूं, हर शइ ॾियूं था। सिंध में रहंदड़ गवारिया क़बीले जा माण्हू बुनियादी तौर ते पुरअमन आहिनि। मंझंदि चोरी चकारी, धाड़नि या ॿियनि समाजी बुराइनि जी
किथां बि का शिकायत नथी मिले। हिननि माण्हुनि में सिर्फ़ नशे जी आदत हुजे थी जंहिं मां संदन ज़ालूं बि परेशान हुजनि थियूं। अॻे गॾु ईंदा हाणे कोन था वञनि, हाणे सभु माहौल थी विया ठॻ जा। पाण ॻाल्हि कयो सिधी ईमान हाणे थी वियो माहौल ई, पोइ बसि हाणे वठंदा घर में। असांजे ग्वारियनि में ॾिस अॼु खां वरी कई सदियूं गुज़री वियूं आहिनि। ॿुधई असां न को चोरी कंदा आहिनि, न को खून कंदा आहिनि, न को कुझु कोन थींदो। पंहिंजे पाण में विढ़ंदा आहिनि, को अहिड़ो ख़ुदा पनाह ॾे माण्हू मारे छॾियो त असांजे क़ौम मां ॿाहिरि कढे छॾींदा आहियूं। उहो असांजे क़ौम मां बसि वियो, उन जो वापसि कोन वठंदा आहियूं। इन डप मां असांजो कॾहिं खून ख़ता कोन थींदो आहे, पाण में जहिड़ो कोन कंदा आहिनि। एतिरी पाबंदी आहे असां में। पहिरीं असां इहो बि सम्झंदा हुआसीं अगरि को माण्हू बि ग़ैर जेको आहे माना मज़हब जो माण्हू बि अची असांजे दरवाज़े ते बीहंदो त पोइ उन ते ॾो ॾंड थींदो हो बाक़ाइदे, त बाबा तूं हुन फलाणे माण्हू खे छो वठी आहीं असांजे दर ते, असांजी तो बिरादरी में नाक नीची करे छॾी आहे। पोइ उन ते 50 रुपया ॾंड हुजे, 100 रुपया ॾंड, उहो बि असां लाइ वॾो हूंदो। हींअर बि जेको असांजा जेके मामला मसइला थियनि था, जेके बिरादरी में जहिड़ा थियनि था, उहो असां पाण कंदा आहियूं फ़ैसिला हुननि जा। पोइ उन ते ॾो ॾंड रखंदा आहियूं, 500 रखूं, 1000 रखूं, 2000 रखूं, अहिड़े तरीक़े सां असांजा इहे फ़ैसिला पाण कंदा आहियूं। गवारियुनि जा अक्सर ख़ानदान मुफ़लिसी ऐं ग़ुरबत जे वर चढ़ियल आहिनि। संदन घरनि ते निहार कबी त उहे बि ग़ुरबत, मुफ़लिसी ऐं लाचारीअ जूं अनेक कहाणियूं बयानु कंदे नज़र ईंदा। कारोबार एतिरो कंदा आहियूं पर आका बि जाम आहे खाइण वारी। हाणे हुन जे लाइ सोचूं या घटि रहियूं, हुनखे खाइणु खपे न। घणी कमाई जाम था पर पोइ बि हुनजे लाइ राति सोचो भले हिनखे शाम जो अटो ज़रूरु खपे। हिनखे एतिरो न खारायो त पोइ सुबुह जो दाईंदा न, ॿार हाणे मसो कंदे था त पोइ एतिरो असांजे अलाह साईं एतिरो कयो जो पंहिंजी पूरी थिए पियो। घर इहे ई सही आहिनि, अहिड़ा ई पिया आहियूं सॼी राति में, सुबुह जो वरी अलाह वॾो आहे। ही माण्हू ग़रीब ज़रूरु आहिनि पर कौल ऐं फ़ैल जा पक्का ऐं पुख़्ता आहिनि। संदन कारोबार शहर जे सेठनि सां रहे थो। हू ओधर ते बि सामान खणनि था पर सामान जे विकिरे खां पोइ सेठुनि खे बर वक़्तु पैसा पहुचायो छॾीनि। हाणे आउं तोसां घुरांसि साईं मूंखे 10,000 8,000 माल ॾे, 2-3 ॾींहं में तोखे ॾिसुसि, पोइ उहो धंधो करे 2-3 ॾींहं तोखे वापसि बसि पैसो कंहिंजो खायूं कोन असां। उहो असांजी इहो राजपूती पकी आहे, पैसो कंहिंजो रुपियो आहे न, उहो बि कोन खायूं। सेठनि सां हिननि जो हिकिड़ो सिस्टम रहियो आहे। ॾिसो त तव्हां चाहे ग़रीब हुजे दुकानदार या वॾा मिल मालिक बि आहिनि, हुननि जो बि हिकिड़ो सिस्टम आहे उधार जो, ॾेती लेती जो हिकिड़ो हूंदो आहे। ग्वारियुनि जो एॾो आहे त मिसाल 20,000 22,000 25,000 रुपया, इन खां वधीक कंहिंजी उधार कोन आहे। सेठ हिननि सां ॾींदा आहिनि माल, उहो पैसा हुनखे ॾिना। मिसाल जी ॻाल्हि आहे 20,000 जो सामान खणियो, 10,000 खणियो, वरी 10,000 जो सामान खणियो, अहिड़े हिसाब सां उहो वारा फेरी कनि था पंहिंजो। गवारिया औरतूं मञारीअ जो जेको सामान विकिरो कनि तन में सॻियूं, फणियूं, चूड़ियूं, मुंडियूं, पाउडर, हार सिंगार जो ॿियो सामान, लिपस्टिक, मुसाग ऐं ॿियूं शयूं शामिल हुजनि थियूं। औरतुनि जो ई कमु हूंदो हो असांजो, माना इहो सिस्टम कोन हूंदो त माना हिकिड़ो जेको फासिज़म जेका हींअर आई आहे इहा सिस्टम कोन हूंदी हुई, तसुब परस्ती कोन हूंदी हुई। इन करे औरतूं मर्द हुननि सां माना सामान खणाए वेंदा हुआ। हाणे मर्द त कंहिंजे घर में कोन थो वञी सघे, इन करे औरतुनि खे माना उन घरनि में मोकिलींदा हुआसीं, बाबा तव्हां वञी बहितर तरीक़े सां मायुनि सां डीलिंग करे सघो था, धंधो करे सघो था, मायुनि सां मायूं ॻाल्हाए सघनि थियूं। इन करे उहो औरतूं असांजो कमु कंदियूं, मर्द बि हुननि सां पार्टिसिपेट हूंदा हुआ। सभु औरतूं साझुरे ई घरनि मां निकिरी वञनि, सॼो ॾींहुं ॻोठनि जा पंध कनि, साणनि मथे ते खारे या सामान जी भरीअ सां डिघी लठ बि हुजे थी जेका हू कुतनि खां बचाव लाइ पाण सां गॾु खणनि थियूं। हीअ औरतूं हरू भरू बि कंहिं घर जो रधो पको कोन खाइनि, पर जिन घरनि सां संदन सोहबत हुजे थी उते मानी ॻभो मिलेनि त खाई वठनि, न त सॼो ॾींहुं उन ई बुख ते गुज़ारो करे शाम जो ॾोकड़ कमाए अची पंहिंजे मर्दनि खे ॾियनि। अॻे घटि कमाई करण ते संदन मर्द खेनि मारकुट बि कंदा हुआ, पर हाणे मंझाउनि इहो रवाजु निकिरी वियो आहे। कॾहिं कॾहिं मिड़े कावड़ अची त देरि थिए कोन थी, बाक़ी हूं धंधा। गवारियुनि में अॻु तालीम कान हुई, अॻु मर्द औरतुनि जी कमाईअ ते पलजंदा हुआ, पर हाणे मंझंदि तालीम सां गॾु शऊर बि आयो आहे। ही माण्हू हाणे मुख़्तलिफ़ धंधनि सां वाॻियल आहिनि।
चूनियो गवारियो नलका ठाहिण जो माहिर मिस्त्री बणिजी वियो आहे। संदसि औलाद बि पढ़ियल लिखियल ऐं मुख़्तलिफ़ कारोबारनि सां वाॻियल आहे। हू ॿुधाए थो त हाणे संदन घरनि जूं सिर्फ़ु पोढ़ियूं पकियूं औरतूं मञार के सामान जे विकिरे जो धंधो कनि थियूं, न त नौजवान ऐं नंढी उमिरि जे औरतुनि मां इहो रिवाज ख़तमु थी वियो। बुनियादी कमु मनियारी जो आहे। हाणे कमु मनियारी वारो कमु घटि थी वियो, ठीकु आहे न। हाणे माना ॿाहिरि वञणु थियो घटि। हाणे छोकिरा सभु को लिखिया पढ़िया आहिनि, को दुकान ते को मां दुकान ते को पघार ते ईअं आहे, ईअं माना आहे कारोबार। पाण जो नलकनि जो मिस्त्री आहे, नलका लॻाईंदो आहियां। ही माण्हू अॻे मेला बि कमाईंदा हुआ, जिते संदन औरतूं मञार को सामान ऐं ॿारनि जा रांदीका विकिणंदियूं हुयूं। वक़्तु बदिलजण सां संदन किर्त ऐं कारोबार बि बदिलियो आहे। शहरनि में त इन हवाले सां गवारियुनि वॾी तरक़ी कई आहे ऐं पंहिंजा पक्का घर ठाहे हिकु हंधि आबाद थी विया आहिनि। अॻे ई माण्हू गॾहनि ते लॾो करे दर दर भटकंदा हुआ, पर हाणे मंझाउनि इहा खाना बदोशी बि ॼण त ख़तमु थी वई आहे। असां जेके वॾा हुआ आहिनि उन्हनि जो धंधो इहो। हींअर त असीं बहरहाल मोटरसाइकिलनि ते या रक्षनि में हलूं पिया। पहिरीं असांजो धंधो गॾहनि ते, माना जीअं हींअर घर ठाहे वेठा आहियूं ईअं घर कोन ठहियलु आहे। माना जीअं हींअर जोगी फकीर वेठा आहिनि ईअं हो असांजो धंधो। 8 ॾींहं किथे 10 ॾींहं किथे, उतां झूपड़ी ढाईसूं वरी ॿिए पासे। असुल खां वठी हिन जो धंधो इहो ई आहे, खारी ऐं इहो खणी धंधो करणु। अच्छा, जंहिंखां पोइ छोकिरा पढ़िया, तालीम थियो, इल्मु अची वियो, जंहिंखां पोइ छोकिरनि दुकान खोलिया आहिनि, के दुकाननि ते आहिनि। ऐं तहिड़ो घणा अञा बि मेलो मलाखड़ो थींदो आहे, उन में दुकान बि कंदा आहिनि, रिज़की धंधो पंहिंजो कंदा आहिनि। चूड़ी ऐं इहो मणिहारी जेको आहे तमामु इहो कंदा आहिनि धंधो। उमरकोट खां 16 किलोमीटर पहिरियां राजा रस्ती नाले गवारियुनि जो ई ॻोठ बि गुज़िरियल 40 सालनि खां क़ाइमु आहे। हाणे त हिननि माण्हुनि मोटरसाइकिलूं ऐं चिंगचियूं बि वठी छॾियूं आहिनि। गवारियुनि जूं औरतूं पड़ा ऐं घाघरा पाइनि। लिबास ऐं ज़ेवरनि जे रिवाज मां संदन कुंवारियुनि, शादीशुदा ऐं बेवा औरतुनि जी परख थियो वञे। ही पढ़ल जो ई हूंदो आहे। ही चूड़ो आहे, फुलड़ी आहे। कुंवार माना जेको मुड़ुसु मरी वञे थो न, हुनखे इहो कोन हूंदो, इहो कोन हूंदो। कुंवारी चूड़ियूं पाईंदी, बाक़ी इहो पोलको सिबाए पाईंदियूं, खमीस जहिड़ो नमूनो हूंदो आहे, अहिड़ो पड़ो पाईंदी। असांजो सुथणो वुथणो कोन पाए। असां जेको इंडिया में जेको रवाज़ु आहे, इंडिया में उहो बेवा जेको हूंदी उहा पाईंदी अछा वेस। पाकिस्तान में हिते त को अहिड़ो को आहे कोन। हिते बेवा जेको आहे कुझु बि पाए सघे थी, सिर्फ़ु शायदि चूड़ो कोन पाईंदी। कपिड़ा पोइ हुनजी मर्ज़ी जहिड़ा पाए। गवारियुनि जूं औरतूं मर्दनि जी वॾी ख़िदमत चाकरी कनि। ही माण्हू घरनि में नवाबनि ऐं राजाउनि जो ॾेख ॾींदा आहिनि। पंहिंजुनि औरतुनि खां पाणी घुरी वेठा पाण में कचहरियूं कंदा आहिनि। संदन औरतूं हथनि में गिलास झलियो संदन पाणी वठण जो इंतज़ारु कंदियूं रहंदियूं आहिनि। हिननि माण्हुनि जी ॿोली बि ॾाढी अजीब आहे। संदन दावा आहे त हरू भरू को बि माण्हू संदन ॿोलीअ खे सम्झी नाहे सघंदो। हाणे सची ॿुधो न ॻाल्हि, हाणे इहो हाणे जेके मर्द उहो हाणे पाण परेशान। उहो अॻे औरतूं हूंदियूं त मर्दनि जे चवण में ऐं मर्दनि जी ॻाल्हियुनि में, ऐं मर्द जेको चवंदो, जेको ज़ुल्म कंदो औरत वेही रहंदी, बाबा छा कयां। हाणे असांजो उहो सिस्टम न आहे। हाणे बराबरि सिस्टम आहे। जीअं हिकिड़ो आऊं आहियां, आऊं बि पंहिंजी माई सां गॾु माना थां खणी घुमणो पियो त मूंखे। हू घर जे अंदरि वही त ॿाहिरि किथे आऊं थां कपाइसि न, या ॻोठ में हू कपाई या रक्स सां गॾु मूंखे वञिणो पवंदो आहे, या गॾा गॾी मूंखे वञिणो पवंदो आहे। हाणे उहो सिस्टम घटि थी वियो। माई हाणे चवे नथी आऊं अकेले वञा, छो कमायां, तूं मूंसां गॾु हल। ऐं आऊं तुंहिंजी नौकर त कोन आहियां जेको मानी आऊं पचायां ऐं सभु सिस्टम आऊं कयां। माना हाणे उहो सिस्टम घटिजी वियो आहे। हाणे रुॻो ख़ाली दबदबो रहियो ॿाहिरि, बाक़ी घर जे अंदरि जेको हाल आहे उहो हुननि खां वञी पुछोसि बसि। धंधो हुओ 1800। दूजी कैसी खबर? तुझी खबर 4 खेरेरी। सवार माण्हू घणी आहे अपने कने अड़े जान गाया वजाया मेहंदी लगाया तो दूजे वाला काई करा शाबाश। एक सिस्टम एक ठाणो खपे ताकि नहीं चई जेको भी आओ न सफल थियणो खपे। अबे अतरा सिस्टम कोन चालत ना। अबे वो तो छे पर अबे तू हिसाब लगा तो अगले दौर में कतरा मतलब परेशानी खत्म की दे, खाते खत्म कर दी, लगावण खत्म कर दी ने। हर बातें सासा दिन रहते तो दीदन हुआ था, दीदन हुआ वाली एक दिन पर आ जा। अबे समझ तो हर सहूलत होगी। अबे ये फैसलो हो जे देखा मालिक खैर करी। मार केर मकसदी जे नियाणी आवा पढ़ान देवा नहीं।
वो न्याणी लाल तो माइट छे नहीं न्याणी ऐसा को देवाने ऊपर जा पर न बटे एक न्याणी आपा नैनी जे उन पार 20 साल मोटी करांगा वो न्याणी विया करन दे आपा वर जातू पण मार कुट बस आपेर तरीको आई वरी उन जान केवा के बाबा तुझो तार काई को जावे ये अब हमारा माल जे तार कोई हक कोनी ये अपन सिस्टम में कोमे में गलत बात जी ही मानू रामा पीर के पांजो मुर्शिद या अवतार करे कोठियन आई संदस मेले ते जत्था करे वञन मंझन मुर्दन के साड़ण जो रिवाज आहे जॾहिं त नंढी उम्र जा ॿार दफनायो छॾेन घरन में औरतूं पंहिंजे वॾे ॾेर ऐं सहुरे खां सख़्त पर्दो कन वॾे ॾेर खे हू ॼेठ सॾेन पुठिते पहला असांजी क़ौम त पूजा पाठ जे मतलब को ख़ासि हिकिड़ो सिस्टम हुजे पूजा जो उहो कोन्हे जीअं मतिलबु वाणियुनि जो आहे ब्राह्मण जो आहे उन ते यकीन रखनि था असां में अञा ताईं इहा शइ कोन्हे इहा अञा ताईं जहालत जेको अञा सिस्टम अञा उहो साॻियो हले थो अञा तइलीम जे न मुकमल तइलीम जेका चइजे उहा कोन आहे गवारिया सिंध में नंढे कारोबार जा बानी लेखिया वञनि था संदन ज़राअत सां का दिलचस्पी कोन हूंदी आहे ॿाहिराड़ीअ जी औरतुनि जे सामान जी रसाई संदन अवलीन तरजीह हूंदी आहे हिन क़बीले जे औरतुनि सिंध में औरताणे सामान जे कारोबार खे उरूज ते पहुचायो पर बेक़दरीअ जे करे ही माण्हू घर जी चाउंठ ताईं सामान जी फरहामीअ खे घणो वक़्तु क़ाइमु रखी नाहिनि सघिया हाणे हिन क़बीले जा रिवाज तब्दील थी रहिया आहिनि शायदि ईंदड़ कुझु अरसे अंदरि संदन इहा किरत ई नज़र न अचे जंहिं सबबु ही माण्हू गवारिया सॾाणा तंहिं करे ज़रूरी आहे त संदन बुण बुनियाद किरत कारोबार ऐं रीतुनि रस्मुनि खे तारीख़ जे सुफ़न में महफ़ूज़ कयो वञे